जी नाज़रीन, करबला के मैदान में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदनि ॿाहतरि जानसरनि जी ॾिनल क़ुर्बानी के बेटा पेश करण के सिलसिले में शहर उस्मान शाह हुरी जी दरगाह सैयद उस्मान शाह तां सैयद मीरत शाह जी अगवानी में मरकज़ी इमाम बारगाह तां हर साल जी हिन साल जेको क़दीमी जेको मातमी जुलूस है वो बरामद थी चुको है। जुलूस के हवाले से ॻाल्हि ॿोल कंदा हलूं त इंतज़ामिया तरफ़ां ख़ासि करे जेके अज़ादारनि जी जेके ज़ंजीदनी खां पोइ ज़ख़्मी थींदड़ अज़ादारनि जे लाइ मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे। सिक्योरिटी के हवाले से ॻाल्हि ॿोल कंदा हलूं त SSP टंडोला यार पारां ख़ुदि जेको सिक्योरिटी के हवाले से निगरानी कई पई वञे जुलूस जी। ऐं जेके 4 DSP आहिनि मुख़्तलिफ़ जेको तालुकनि जा उहे ऐं 4 जेके आहिनि SHO समेत 250 पुलिस जा जेके जवान आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। ऐं इंतिहाई असास करार ॾिनल जेको जुलूस आहे उनजी जेका निगरानी आहे उहा बि कई पई वञे। गॾोगॾु जेके दाख़िली ऐं ख़ारिजी जेके रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते इंतिज़ामिया तरफ़ां जेको बंदि कया विया आहिनि। ऐं जुलूस जी ॻाल्हि कंदा हलूं त 8 मुहर्रम जो जेको मरकज़ी जुलूस आहे उन में शबीह ज़ुलजना मासूम अली अस्कर अलैहिस्सलाम जी जेको मुनासिबत सां झूलो सेज इमाम कासिम अलैहिस्सलाम जी ऐं ज़ुलजना जेके बरामद कया विया आहिनि। ऐं मातमदारी जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। ऐं जेको आहे जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे जेको आहे वापसि मरकज़ी इमाम बारगाह सैयद उस्मान शाह ते इख़्तिताम पज़ीर थींदो। जी।